अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। भलारे प्रोग्राम में भलारी जगह मस्जिद में अल्लाह ताला तवाई असांखे अचण जी सआदत नसीब फरमाया। बेइंतिहा खुशी थी तवां जे हिन गोठ आटेरीअ में हिन नंढड़े इदारे मां अल्लाह तबारक व तआला तहां जे न्याणिन खे कुरान पाक जे तालीम सां नवाज़ियो। सच इहो आ जंहिंजा बचड़ा कुरान पाक पढ़ी पिया इहो माण्हू मुबारकबाद जे लाइक़ भी आ, इहो माण्हू दुनिया में खुशकिस्मत भी आ। अॼुकल्ह माण्हुनि जो रुझान स्कूल जे तालीम ॾे आहे, कॉलेज ॾे आहे, पर कुरान पाक जे तालीम ॾे घटि। कुछ वक्त अॻु में तहां ॿुधो हूंदो असांजे मुल्क जा वॾा 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 दानश्वर वॾा अहल इल्म जेके माण्हू चवंदा आहिनि, मौलाना अब्दुल गफूर हैदरी उन साहब चयो हिकिड़े शख्स जो नालो खणी त जे उन जूं यूनिवर्सिटियुनि जूं सनदूं शुमार कजनि त अलाए केतिरियूं अलाए कहिड़नि कहिड़नि मुल्कनि में कहिड़ियुनि यूनिवर्सिटियुनि जा उनखे सर्टिफिकेट आहिनि त ही इतां जो फारिग इतां जो पढ़ियल आहे। चए पर अफ़सोस हिन पासे ॾे असां कलमे पढ़ंदड़ मुस्लमान कुल्हो वला पढ़ण बि न अचे। उन शख्स को फौत थी वियो आहे, कुल्हो वला पढ़ण जी कोशिश कई पर पढ़ी न सघियो। हुन पासे ॾो नज़र करे ॾिसो त सफ़ा चोटीअ एॾो मथे, वरी हिन पासे ॾो हाल इहो। वरी ॿियो असांजे पंजाब जो साथी उहो बि ईअं खणी सम्झो त जेकॾहिं वकीलनि जो बि अॻुवान सभु वकील जंहिंखे वॾो करनि एॾे वॾे डिग्रीअ वारो जो वकीलनि मां हली करे जज बणिजे, जज बि वरी नंढनि मां वॾा जज बणिजी वञनि। पर हुन पासे ॾो हाल इहो आहे, कोशिश कई कुल्हो वला पढ़ण जी, कुल्हो वला न पढ़ी सघियो। तहां पाण अंदाज़ो लायो त मुल्क मुसलमाननि जो, हिंदुनि जो न आहे, मुसलमाननि जो, त मुसलमाननि जे मथां लाज़िम आहे त अल्लाह अल्लाह जे रसूल जूं ॻाल्हियूं त कम अज़ कम असांजे इन अफ़सर तबके खे अचणु खपनि। विच में फौजी नवां ईंदा हुआ त पोइ चेकिंग किथे थींदी त पोइ उन्हनि खां पुछंदा त तोखे अतैयात अचे थो, तोखे दुआ कुनूत अचे थो। पोइ जेकॾहिं न ईंदी कंहिंखे त पोइ उनखे वरी कुकड़ बणाईंदा। हक़ीक़त इहा त असांखे ख़ुशी थींदी, पर अफ़सोस इहा त उहो बि ग़रीबनि खे हूंदो। वॾनि माण्हुनि सां जेकॾहिं ईअं करनि त असां अञा वधीक ख़ुशि थियूं। त हुन पासे ॾांहुं त माण्हू अलाए किथे वञी पुॼनि था, पर हिन पासे ॾांहुं एतिरो किरियल खानो आहे जो कुल्हो वला पढ़णु नथो अचे, कलमो सही पढ़णु नथो अचे। ॾुख जी इहा ॻाल्हि आहे। कुछ वक्त अॻु में असांजे मुल्क ते हिकिड़ो वज़ीर आज़म खान हुयो, अञा बि वठोटा लाही वेठो आहे त कंहिं नमूने सां वरी इहो मज़ो सीट जो कुर्सीअ जो वठां, पर अलाह खां दुआ आहे त अलाह ताला शायदि वरी इनखे न आणींदो। उन बि कोशिशि कई, हलफ थो खणे वज़ीर आज़म जो, पाकिस्तान मुसलमाननि जे मुल्क जो, ऐं मुसलमाननि जो मुल्क बि मामूली न, दुनिया में मंझल मंझायल मुल्क, एटमी कुवत जो मालिक, उन मुल्क जो वज़ीर आज़म थो थिए, हलफ थो खणाएसि, हलफ में ख़ातमुन नबीयीन जो लफ़्ज़ नथो अचे। वॾी कोशिशि कई पोइ बि न। पोइ ॾुख कजे अहिड़े माहौल ते, अहिड़ी तालीम ते। असां तालीम जा मुखालिफ़ न आहियूं, असां तालीम जे खिलाफ़ न आहियूं। तालीम भल ॾिजे, पर सभिनी खां अहम तालीम क़ुरान जी आहे, क़ुरान पाक जी। सभिनी खां अहम तालीम क़ुरान पाक जी आहे। सब खां पहिरियों क़ुरान जी तालीम, रसूलुल्लाह जे फरमान जी तालीम, इन खे इल्म बि चइबो आहे, इन खे तालीम चइबी आहे। ॿियनि खे त ॼणो असांजे नज़र में इहे हुनुर अब छा हुनुर। हिकिड़ा माण्हू पढ़ंदा त पाणीअ जी माप कीअं कजे,
वो आप्याशी खातो सही उन में इंजीनियर थींदा वो पानी जो तहां के कैफियत दसींदा एकड़ो खातो आ डॉक्टर वो डॉक्टर तहां के दसींदा तो बीमारियों के थींदियूं पर हे जको खातो आ ना हे खातो आ मुसलमानी वालो तहां के दसींदा त रसूलुल्लाह जो तरीको किया मां अल्लाह को दुआ तो क्या अल्लाह ताला शाला समझता फरमाए बारन के भल स्कूल दे मोकलियो पर वो अब्बू अम्मा भागन वारो जो पांजे बच्चे सा कोशिश करे तो मुझो बच्चो कुरान पाक पढ़ी मुखे ॾाढी खुशी थी जो अमा मां पांजे जो कौम वारन जे विच में आया ए मां नंढड़े न्याणन जे कुरान पाक पूरे करण जे मौके ते आयो आहियां मां इन नंढड़े न्याणन जे अब्बे अम्मा के लख हा मुबारकबाद चवा तो अल्लाह को दुआ तो क्या इंशाअल्लाह ये न्याणियों निमाणियों अगते हली करे हयादार बणियो ए इनन जे कुरान पाक जी सही पढ़ने जे करे इंशाअल्लाह मुखे रब में उम्मीद आ त घर जो माहौल चंगो थींदो वरन त असां जे अजुकल्ह मुआशरे में जेकी मोबाइल अची वई आ इनन असां जे इज्जतुन जा धचूं उड़ाए छडियो असां ॾाढो माहौल को बिगड़ी विया हूं अल्लाह को दुआ तो क्या पो भी जिन के या जिन के तड़प आए त जो बच्चो कुरान पाक पढ़ी पे पो इहो मानू भागन वारो चेबो इने मानू के मुबारकबाद चई इहो मानू खुशकिस्मत आए पो वो अकेलो न करे सकंदो उन सामने जरूर तावन गोठ जो थींदो तावन अंबड़न अदड़न जो थींदो तावन औरतुन जो थींदो बचड़न जी इस्लाह जे लाइ को अब्बो अम्मा न चाहिंदो आ त मुंहिंजा बच्चा दरबदर थियन पर अफसोस इहो आ जो माहौल अहिड़ो बणिजी थो वञे जो माण्हू मजबूर थो थी पवे मानू मजबूर तो थी पे वरन त अब्बो अम्मा ये न चाहिंदो आ त मुंहिंजा बच्चा दरबदर थियन मूंखे ॾाढी खुशी आ मां रात हुयुसि एॾा दोसाणी फुल पोटरन उन्हनि जो मां हाल ॾिसी करे बेइंतिहा ख़ुशि थियुसि हिते अव्हां वटि बि माशाअल्लाह हिकिड़ो इदारो खोलियल आहे मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शला इन इदारे वारनि खे बि अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हिफ़्ज़ ऐं अमान में रखे परावा पैसा अलाए किथों जो इदारो उहे कोशिश करे ॻोठन ॻोठन में नंढा नंढा इदारा था खोलनि त मन उन ॻोठ जा ॿारड़ा पढ़ी पवनि अदा हाणे इहे ॻाल्हियूं न कयो था हली छॾियो इहे असांखे न ॾेखारियो वरी चवंदासीं वॾियो हाणे तव्हां चुप कयो ॿ टे ॻाल्हियूं ॿुधो ॾाढियां ॻाल्हायो न हाणे जंहिं वरी सॾु कयो त वरी विढ़ंदो सही आहे तव्हां टपी अचो हा घोर वोर न कयो पर टपी अचो परे मज़ो नथो मां दोसाणी पुटपुटरा में वाह जो उन्हनि जो कम बि मूंखे वणियो वाह जो मां हैरान उन्हनि जा नंढड़ा बचड़ा अहिड़ो क़ुरान मजीद मां अॻे भेरे वियुमि नंढड़नि को क़ुरान पाक पढ़ाइनि पिया मां हैरान पियो थियां माना एॾो सही क़ुरान असांजा कोड़ा कुराड़ा जेकॾहिं नज़र करे ॾिसंदासीं त मां सम्झां थो उन्हनि में बि कोताही थींदी असांजी बि कोताही आहे असांखे बि वॾड़नि खे जेकॾहिं ॾिसंदासीं त कलमो पढ़णु शायदि न ईंदो उन जाइ ते जो जेकॾहिं नंढड़ो बच्चो अबे अम्मा जे आॾो बीह करे कलमो पढ़ाई कलमो पढ़े त अबे अम्मा जी दिलि त ठरी पवंदी न असांजा वॾड़नि में बि ईअं हूंदो आहे ऐं ॾुख इन जो थींदो आहे त हिन पासे ॾे तवजो कोन्हे खारकुन खे खजन खे जीत लॻो इन खे कीअं बचाईंदासीं उहा कोशिशि त असांजा वॾड़ा कंदा नंढड़नि खे दड़कारींदाड़े तव्हां ख़्यालो नथा कयो पर हिन पासे ॾे तवजो कोन्हे त मूंखे बि पूरो कलमो पढ़णु सही नथो अचे मूंखे निमाज़ जे फर्ज़नि जी ख़बर कान्हे मूंखे गुस्ल जे फर्ज़नि जी ख़बर कान्हे मूंखे वुज़ूअ जे फर्ज़नि जी ख़बर कान्हे भला उस्ताद असांजे ॻोठ में मस्जिद में मदरसे में पढ़ाए थो भला उन वटि वञी ॿ घड़ियूं वेही करे उस्ताद खां पुछां साईं ॾिस त मां कलमो सही पढ़ां इन में कंहिंजी तौहीन न आहे पर इहा इज़त आहे हिकिड़ी ॼाण मिली पवंदी इन में ऐब न आहे त मां हाणे वॾो थी वियो आहियां कुराड़ो थियो आहियां मां नंढे उस्ताद वटि वञी कीअं चवांसि मूंखे कलमो पढ़ाए ऐब कलमे जी निस्बत असांजे ईमान ऐं असांजे ज़िंदगीअ सां आहे इन कलमे असांखे मुस्लमान बणायो वरन त हिंदू उहे बि आहिनि उहे बि तव्हां असां खां वधीक सुहिणा सेबता उहे बि पैसे वारा उहे बि वॾनि महलातुनि वारा वॾनि गाॾियुनि वारा पर असां उन्हनि खे वाणियूं था कोठियूं उन्हनि खे गैर मुस्लिम था कोठियूं उन्हनि खे चऊं था त इहे जहन्नम में वेंदा असां चवंदा त मुस्लमाननि खे ठीके में जन्नत मिली आहे सभु जन्नत में वेंदासीं पराओ माल बि खाईंदासीं जन्नत में वेंदासीं ठगी भी कंदासीं जन्नत में वेंदासीं धोखो कंदासीं जन्नत में वेंदासीं बुरायूं कंदासीं जन्नत में वेंदासीं असांजे का ठीके में भाउ जन्नत आहे त कोन असांजे ठीको तॾहिं आहे जॾहिं असां पाण त रसूलुल्लाह जे उन दग सां सचा थियूं पर जे असांजो इन पासे ॾे तवजो न हूंदो त पोइ छा कंदासीं
तहां कुछ वक्त हाणे असांजे इलाके में हज़रत साईं पीर साईं पगारा अल्लाह ताला उन्हनि जे क़बरुनि जे मथां बि किरोड़ा रहमत जा मींहं नाज़िल फरमाए। असांजो क़ादरी तरीक़ो आहे ज़िक्र अज़कार में तसव्वुफ़ में असां क़ादरी तरीक़े सां मुंसलिक आहियूं। क़ादरी तरीक़े जी निस्बत इहा आहे असां ॾिठोसीं हज़रत साईं ॿेर वारो बुज़ुर्ग हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह अल्लाह ताला उन्हनि जे क़बर जे मथां किरोड़ा रहमत जा मींहं नाज़िल फरमाए। असां उन बुज़ुर्ग खे ॾिठोसीं। असां ॾिठोसीं हज़रत हाफ़िज़ महमूद असद हालेजीअ खे ॾिठोसीं। असां ॾिठोसीं सैयद मोहम्मद शाह अमरोटी अल्लाह ताला सभिनी जे क़बरुनि जे मथां किरोड़ा रहमत जा मींहं नाज़िल फरमाए। असां उन्हनि जी ज़ियारत कईसीं। उन्हनि जो सिलसिलो कीअं हज़रत साईं ॿेर वारा हज़रत साईं ॿेर वारा उहे ख़लीफ़ा हा हज़रत हालेजी वारनि जा। थोरो तवजो कयो त मां अॼु तव्हांखे सिलसिलो ॿुधायां। हज़रत ॿेर शरीफ़ वारा ख़लीफ़ा हज़रत हम्मादुल्लाह हालेजवी हज़रत हम्मादुल्लाह हालेजवी ख़लीफ़ो हज़रत साईं ताज महमूद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैह उन्हनि जा। हज़रत ताज महमूद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैह उहे वरी हुया हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरचूंडी रहमतुल्लाह अलैह उन्हनि जा ख़लीफ़ा हज़रत मोहम्मद सिद्दीक़ भरचूंडी रहमतुल्लाह अलैह उहे हुया हज़रत मोहम्मद हसन सोई शरीफ़ वारनि जा। उहे हुया हज़रत साईं पागारनि जा। असांजो सिलसिलो ईअं शुरू आहे माना हींअर असां पागारनि जे पासे में आहियूं पीरोवठ जे इलाइक़े में ॻोठड़ो आहे। मां इहा ॻाल्हि कंदो आहियां त हिकिड़े पासे ॾऊं असांजो सिलसिलो ईअं अलाह वारनि सां जुड़ियल आहे पर ॿिए पासे ॾऊं जो असांखे कलमो पढ़णु न अचे त पोइ उहे बि त असांखे कोन सुञाणंदा। चवंदा त हिननि त असां ख़बर कई हिननि असांजे दॻु ई कोन वरितो जेको उन्हनि दॻु ॾिसियो असां हुन ते हलियासीं कोन। क़यामत जॾहिं उहे बि इनकार कंदा जीअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम को अल्लाह तबारक व तआला क़यामत जॾहिं पुछा कंदो त ऐं ईसा पुट मरियम जा तूं माण्हुनि खे तो चयो त मूंखे ऐं मुंहिंजे माउ खे इलाह करे वठिजो। नबीअ खे अल्लाह साईं ईअं पुछंदो या ईसा इब्न मरियम अअंत क़ुल्त लिन्नास इत्तख़िज़ूनी व उम्मी इलाहैन मिन दूनिल्लाह तो चयो त मूंखे मुंहिंजे माउ खे इलाह अलाह खां सवाइ करे माबूद करे पूॼियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम चवंदो मुंहिंजा रब मां अहिड़ी ॻाल्हि कीअं कंदुमि जंहिंजो मूंखे हक़ु ई कोन्हे। जेतिरो वक़्तु मां उन्हनि में तूं ॼाणे पियो त मां उन्हनि खे कहिड़ी ॻाल्हि पियो कयां जॾहिं तूं पाण ॾे घुरायो त पोइ उहो ऐं तूं पाण ॼाण। सो चवण जो मक़सदु आहे इहे बुज़ुर्ग क़यामत ॾींहुं ताईं असांखे न सुञाणंदा जे असां उन्हनि जे तरीक़े ते न हलियासीं। जेकॾहिं हूंदासीं त अल्हम्दुलिल्लाह कुझु छोटकारो थींदो। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हां ई असांखे दीन इस्लाम सां वाबस्तगी नसीब फरमाए। हक़ीक़त इहा आहे हाणे कुझु वक़्तु अॻु में हे जिन खे मोबाइलियूं आहिनि नी मां सम्झां थो उन्हनि खे ज़रूरी आहे ख़बर हूंदी। हिन थर जे पासे ॾे हिकिड़ो माण्हू कुराड़े हिकिड़े खां पुछे थो ॾे ख़बर असांजे नबी साईं जो नालो छा आहे असांजे नबी साईं जो नालो छा आहे पुछे थो चए साईं पगारो असांजे नबी साईं जो नालो छा आहे फ्री साईं पगारो ॿियो केरु थींदो। माना पंहिंजे नबी साईं पागारा बि जॾहिं मुस्तफ़ा जी ग़ुलामी कई तॾहिं पागारा बणिया तॾहिं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह बणिया तॾहिं दुनिया उन्हनि जी ज़ियारत करण जे लाइ पेश कई जॾहिं मुस्तफ़ा जी ताबेदारी। हाणे जो हे पोयां चवनि त असांजे नबीअ जो कंहिंखे नालो न अचे त पोइ आख़िरत में छा थी। तंहिंजे करे जीअरा आहियूं बाक़ी हाणे ईअं त न आहे त पोइ मुला ख़तमो ॾियारींदो क़ुरान ते हथ रखाईंदो बख़्शींदो खट खणंदा जनाज़ो खणंदा मौली साहब पटको ॿधी करे के पासे सां बीहंदो पोइ ईंदा वेंदा सभई क़ुरान ते हथ रखंदा वेंदा पोइ वॾेरो माण्हू ईंदो उहो चवंदो हाणे 100 रुपयो मुला कीअं ॾियां सभु माण्हू ॾिसनि था उहो 500 जो नोट ॾींदो या 1000 जो नोट ॾींदो। इहो मुला जो त भलो थींदो पर जेको जनाज़ो पियो आहे न उनखे फ़ाइदो न थींदो छो त इहो मुला जो पेट भरो इहे वॾेरे वारा पैसा मुला जे खीसे में वेंदा जनाज़े वारे खे फ़ाइदो न थींदो। ईअं किताबनि जे अंदरि ईंदो आहे त जंहिं पंहिंजे हयातीअ में खारक जो अधु घणो चयोमांव खारक जो अधु खारक जे अधु जी कहिड़ी हैसियत आहे किताबनि में ईंदो आहे त जंहिं पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां अलाह जे ख़ातिर खारक जो अधु ख़ैरात कयो पोयां वारिस उन जा खोड़ ख़ैरात करनि खारकुनि जो उहो सवाबु न मिलंदो जेको अधु जो मिलंदो। एॾो वॾो मसइलो आहे तंहिंजे करे असां ते न भाड़िजो त मुला पोयों ख़तमे में असांखे छॾाए हा असांजा पंहिंजा हाल अलाए छा थींदा वरी असांजे टेक ते वरी तव्हां बीठा हुजो त मौली जो रखियो आहे पाण ई ख़तमो ॾेई छॾाईंदो ईअं न तंहिंजे करे जेतिरो थी सघे पाण माण्हुनि बि ईअं सम्झो आहे त शायदि मौलवी साहब जो पेट मुबारक तवजो आहे माण्हुनि ईअं सम्झो आहे त मौलवी साहब जो पेट मुबारक पोस्ट ऑफिस जे डॿे वांगुरु आहे। डबो ॾिठो अथव पोस्ट ऑफिस जे ॿाहिरों दर ते डबो टंगियल हूंदो आहे हिकिड़ो दॿो ॻाढ़े रंग जो उन में वञी माण्हू ख़त विझंदा अॻे ख़त हाणे त मोबाइल थी विया अॻे ख़त थींदो ख़त विझबो हफ़्ते खां पोइ उहो ख़त वञी कराची पहुचंदो
है ना पंजाब मोकिलियो जाॾे मोकिलियो उहे पाण ई उनखे पहुचाईंदा पर तव्हां वञी दॿे में शर्त इहा त विझंदव पोइ तव्हां इंतज़ारु कंदो हाणे ख़त होॾे पहुतो वरी ओॾो ईंदो उहो उते दॿे में विझंदा वरी असां वटि ख़त पहुचंदो माण्हुनि बि सम्झो आहे त मौलवी साहिब जो पेट दॿो आयो हुनजो सो हलवो खाईंदो मौलवी देसी मुर्गी खाईंदो मौलवी सयूं खाईंदो मौलवी ज़रदो खाईंदो मौलवी पुलाव खाईंदो मौलवी बाबो क़बर में ॾींदो ओगरायूं ॾाढो भलो कयो भाई मौलवी इहो मां मस्जिद में वेठो आहियां भोग नथो सच थो चवां इहो मौलवीअ जो पेट जी त लज़त वात जी लज़त थियसि इहो मौलवी साहिब जे बतन अतहर में इहो सामान वियो बाक़ी अबे सां रिआयत न थींदी अबे सां रिआयत अब उन ई हाल में हूंदो तंहिंजे करे जेतिरो पाण कंदव ओतिरो फ़ाइदो थींदो हा हीअं आहे किताबनि जे अंदरि हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे त हिकिड़ो मर्द गुनाहगार हुयो पर जेॾी महिल मरण जे क़रीब आयो त घरवारीअ खे चई त मूंखे का आहे ख़बर त तूं हमल सां पेट सां हुन चयो कि मां सम्झां थो मां मरी पर यादि रखो मां अॼु ॾींहं ताईं बुराई वक़्त में पंहिंजो बुरो वक़्तु गुज़ारियो आहे बुराइनि में वक़्तु पंहिंजो गुज़ारियो अथमि पर हाणे महिरबानी कर जॾहिं जे बचिड़ो ॼमई त उन मुंहिंजे बचिड़े खे क़ुर पाक पढ़ाइजां मां सॼी ज़िंदगी गुनाहनि में पंहिंजी तबाही करे छॾी हाणे मां नथो चाहियां त मुंहिंजो बच्चो बि गुनाहगार बणिजी पए हे त हाली माहौल ई जुदारो आहे न उहो मौलवी साहिब असांजो मौलाना सनाउल्लाह जतोई साहिब तक़रीर में चए पियो ॿार पढ़ंदा न मस्जिद में त इहे ॿार पढ़नि पिया मस्जिद में ॿाहिरों जुतियूं ॿार हर थी था हिकिड़ी कहे तालिब ॿिए शागिर्द जी जुती कहे ॾिठी त चङड़ी आहे उहो जो ॿार पियो त जुती हीअं वेड़े कम में वठी भॻो घर भॻो कंहिं तालिब ॾिठोसीं चोरी थो कयूं वञे जुती तालिब जी वञी उस्ताद खे ॾिसे उस्ताद फलाणो ॿार हुनजी जुती खणी उस्ताद चोड़े वठी अचो उहो अचे न पियो घर में चवंदो बाबा वञो तूं उस्ताद खे पढ़णु चवंदो वञी चयो उस्ताद मारी हो न पियो अचे छोकिरा चवंदा उस्ताद मोकिलियो आहे वठी अचो नेठि अंबड़ कुराड़ी अचो भला मां थियल आहे उस्ताद ॾे तोखे न मारी वठी आयसि उस्ताद साईं हिन सां महिरबानी करे विड़ो न छो था विड़ोसि हे माना पढ़ायो हुन चयो उस्ताद अमां हे जुती खणी वियो आहे तालिब जी चंपल नई चंपल खणी वियो आहे उहा महिरबानी करे खणी अचे मां छो विड़ंदोमांसि न विड़ंदोमांसि अॻे त तालिबनि खे बि मारूं मिलंदियूं तॾहिं बि अबो अम्मा वांगुरु सम्झी करे माण्हू बि चवंदा त ठीकु आहे उस्ताद बि अबो अम्मा आहे हाणे बाबा तोबा छल न कई ॿार खे चंबा ठहणु ॿार घर में पहुतो हुनजो ओड़ो डंडा खणी था अचनि मुला मां बि अयूब खे चवंदा त बाबा ख़्यालु कजां फुल पोटा थी अॻियां हूंदे ईअं न थिए प्यार मोहबत सां पोइ मौलवी साहिब चयुसि त उहा जुती खणी अचे मां विड़ंदोमांसि न त चई त पुट मौलवी साहिब उन जुतीअ जी क़ीमत घणी आहे त हुन मौलवी चयुसि त मां हे ॿार ॾिठो अथसि जुती खणी वियो आहे क़ीमत सां कहिड़ो आहे चई पुट भरे था ॾियो चई मां उहो खणी वियो आहे घर ॾे ओॾे लिकाई थिए वञी उहा खणी अचे भई ॻाल्हि ख़तमु चई पुट अञा पहिरीं चोरी कई अथई पहिरीं साॻी शइ मोटाए ॾे त ज़िंदगी कीअं जे बच्चनि जी कबी तरबियत ईअं त पोइ त चाढ़ो न थींदो पोइ मुला जे उगराइनि ते न लॻंदो पोइ हिसाब किताब वॾा थींदा तंहिंजे करे जेतिरो थी सघे बच्चनि जी तरबियत कयो अॼु इहे नंढड़ा आहिनि सुभाणे इहे वॾड़ा थींदा अॼु इन्हनि जी तरबियत चङी हूंदी अल्लाह रहम फरमाए अॼु नंढड़े ॿार खे सेखारनि था त हिनखे बुजोड़े हिनखे हीअं चओ अंबड़ियूं बि ईअं थी वियूं आहिनि हालांकि मूंखे पंहिंजी यादि आहे मां बि ॿियो न आहियां मां बि तव्हांजो मुंहिंजी अंबड़ साइण पुराड़ी मूंखे पाण खे यादि आहे त कॾहिं का ग़लती थी पवंदी त अंबड़ दड़को ॾेई चवंदी त छलका चङाई थी तव्हां वटि इहो रवाजु आहे अलाए अछो मुंहुं थिए हे छा करे छॾी ज़्यान त कबो पर चवंदी त अछो मुंहुं थिए कारो मुंहुं न चवंदी ईअं न चवंदी त छलका भला खावी न ईअं अॼु अंबड़ियूं बि ईअं थी वियूं आहिनि बचनि ते इहो हाल आहे पोइ बचनि ते असरु उहो पवंदो तंहिंजे करे महिरबानी करे जेतिरो थी सघे पंहिंजे इन्हनि बचड़नि खे क़ुर पाक जे ज़ेवर सां सिंगारियो तव्हां क़ुर पाक पढ़ाईंदव त इनशा अल्लाह तव्हांखे फ़ाइदो थींदो मां ॿुधायमि पियो उन हमरा जी ॻाल्हि ज़ाल खे वसियत कई त मूं ते जेकॾहिं पुटड़ो ॼमे या न्याणी ॼमे उनखे क़ुर पाक पढ़ाइजांइ हो मरी वियो मरण खां बाद में कंहिं बुज़ुर्ग उनखे ॾिठो पुछईं साल वार अॻिते हली करे त ॾे ख़बर बचा थियो कि बचा तौबा कर अल्लाह अमान में रखे
एडी मूंसां हालत आई हाणे कुछ सुकून में के कीअं के मां घरवारी के वसियत कयम उन के पुटड़ो पोयो जायो जडे वडड़ो थियो त उन्हें वनी मुझे घरवारी उस्ताद जे आडो विहारियो अज मुझे पुटड़े बिस्मिल्लाह रहमान रहीम शुरू कया मलाइका करण को बीज विया मां पुछो मान छो चो त अल्लाह चयो त मुझे बाने पांजी वसियत कई ज़ाल के अज उन जो बचड़ो बिस्मिल्लाह रहमान रहीम तो चवे मां के हया तो अचे त मां उन जे पुट जे पीउ के मां कीअं तकलीफ जा वसियत जे कई उन बिस्मिल्लाह पढ़ण जे करे उन तो अजाब टली थो ये बच्चन जे लाया हदीस पाक में भी आए हदीस पाक में भी इंदो त टे कम मानू जा मोए खां को भी लिखया था वणन एकड़ो सदको जारी इल्म युनतफो बिही इल्म वो जैसा बेन के लफो पहुंचे त्रियो वलद सालिह यदू गाल बनी औलाद जी तरबियत चंगी के पोयो अब्बे अम्मा जे ला दुआ था घुरन त रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा ओम असा जा अल्लाह ओ असा जा रब असा जे अब्बे अम्मा ते इनी रहम कर जे नंढड़े मुते रहम इंशाअल्लाह उनन जे बचड़न जे ज़बान में निकतल लफ्ज अल्लाह वापस न कंदो इंशाअल्लाह असा जी कब्र में भी छुटकारो थिंदो आखिरत में बची पवंदासे मां रब को दुआ तो कया अंग्रेजी पढ़ायो मनव कोनी सिंधी पढ़ायो अंग्रेजी पढ़ायो उर्दू पढ़ायो मनव कोनी पर तरजीह हिन इल्म के जो आखिरत असा कब्र में जाते जाते असा जे ला सहारो अंग्रेजी वारो सहारो कोन थिंदो अंग्रेजी वध वध इहो थिंदो माखे भला मां अंग्रेजी पढ़ियल कोनी मां अंग्रेजी पढ़ियल कोने खबर कोने का ABC इन्हनि जी असांखे ॼाण कोने का है ना पोइ बि मुंहिंजी ज़िंदगी गुज़री आहे सुठी सुखी ज़िंदगी गुज़ारी हाँ बा जहाज़न ते भी चढ़ूं था कारन ते भी चढ़ूं था कोचन ते भी चढ़ूं था दुनिया जो पिया था सैर कयो माना अंग्रेजी पढ़णु कंहिं शइ में रुकावट कोने का न पर जे कलमो पढ़णु न अचे त कब्र ॾुखी आहे तंहिंजे करे हिते सफ़र सवलो आहे कब्र ॾुखी आहे तंहिंजे करे जेतिरो थी सघेव तव्हां कब्र जे लाइ सोचो आख़िरत जे लाइ सोचो उन्हनि जो मामिलो तव्हां ई असां ते आहे बच्चनि जी तरबियत कंदासीं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे मां इन्हनि नंढड़नि न्याणियुनि जे अब्बे अम्मा खे वरी वरी बि मुबारकबाद चवां थो जिन पंहिंजे बचड़नि खे कुरान जे ज़ेवर सां सिंगारियो मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला हिन ॻोठ में बिरम घुलाईंदो अल्लाह कंदो त इंशाअल्लाह मूंखे यादि आहे पुराणो वक़्तु मरहूम ताज मोहम्मद अल्लाह ताला उन जे क़ब्र जे मथे करोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए मूंखे यादि अचे थो त पोइ कोशिशि कंदो घणी संगत हाफ़िज़ खादिम हुसैन शरबलोच सां अल्लाह ताला उन्हनि जो उम्र में बरकत फरमाए मां भी नौजवानी ही मां जी पोइ मूंखे चवंदो यार मां थकिजी थो पवां खीर में इमदादुल्लाह मूंसां मदद कर कहिड़ी चए त मोटरसाइकिल मां थो ॼाए हाफ़िज़ खादिम हुसैन खां तारीख़ तूं वठी आहे पोइ साईं काॾे रहियो पक्का चांद मां बि मोटरसाइकिल जे ख़ुशीअ में पराई मोटरसाइकिल तेल बि भराओ मोटरसाइकिल बि भराई बसि इहो पोइ सुबुह जो चवंदो बसि फलाणे टाइम ते मां खीर ॾेई वांदो थींदुमि मां बि इंतज़ारु बीठो कंदुमि त ॼाण आयो बसि ईअं ख़बर तने पंहिंजे ॻोठ जे पहुचंदो मां वरी अची हेॾे लाहियां सघंदी बसि ईअं मां खणी मोटरसाइकिल खे आव कयां काॾे रहियो पक्का चांद हाफ़िज़ खादिम हुसैन वटि वञी करे उन खां तारीख़ लिखाए वरी शाम जो मोटी अचे वरी मां खीर जे टाइम ते मां न मोटरसाइकिल ॾियां तॾहिं मूंखे यादि अचे थो त ॿ पेट्रोल ॿ हूंदा पेट्रोल हिकिड़े खे चवंदा रेग्यूलर ॿियो सुपर हाणे ॿिया यादि आहे कोन्हे नाला तॾहिं आहे उहो रेग्यूलर ₹2.5 मिलंदो हो लीटर ऐं जेको सुपर हूंदो उहो वरी ₹3 हूंदो ॻाल्हि बनी आहे काॾे ₹2.5 काॾे 250 इहो वक़्तु हुयो बसि उन मर्द कलंदर बि महिनत पंहिंजे वसार वॾी कई हिन ॻोठ में ईअं खणी सम्झो त ॼण जलसो त मुक़ररु हूंदो मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला उन्हनि जे पोयरनि खे बि अल्लाह ताला उन्हनि जे बचड़नि खे बि इहा तौफ़ीक़ ॾिनी आहे उहे बि हिन मसइले सां मां सम्झां थो आरास्त आहिनि अल्लाह खां मां अॻिते बि दुआ थो कयां त अल्लाह ताला उन्हनि खे बि पंहिंजे अब्बे सां निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए अब्बे जे क़ब्र जी लॼ उन्हनि खे बि अल्लाह ताला ॾे आलमनि सां वाबस्तगी हूंदी त इंशाअल्लाह तव्हां ऐं असांजो बचाव थींदो ए दीनदार बाबा इन्हनि खां परे थिबो त माण्हू दरबदर थींदो हे अॼु मूंखे ख़बर पई आहे त साईं बि जमात वठी करे हिन ॻोठड़े में आयो आहे इहे तव्हां खां मानी बि कोन वठंदा किरायो बि कोन वठंदा अञा हे मूंखे मां अञा शुरू कयो आहे पैसा शुरू थिया आहिनि हे वीचारा त ईअं कोन कंदा आहिनि कोशिशि कंदा आहिनि मुफ़्त में अची करे दर दर ते चवंदा आहिनि त कलमो सही पढ़ो है न अबा वुज़ू जा फ़र्ज़ हेतिरा अल्लाह ताला इन्हनि जी महिनत खे क़बूल फरमाए इन्हनि सां ताउन कयो सची ॻाल्हि इहा अथव ख़ैर ख़्वार पर हिननि जे तालीम खां वधीक तालीम हीअ बच्चनि वारी अथव इहा बि सम्झ में हुजेव हे वञी करे तव्हांखे कलमी उहो सेखारींदा बच्चे जो बुनियादु पको थींदो त इहो हिन सां घणा घर ठही पवंदा
तंहिंजे करे बचड़नि ॾे बि घणो कोशिशि कयो ऐं हिननि सां बि ताउन कयो तव्हां त कलमू माण्हू खे अचे हाणे माण्हू पढ़ंदा आहिनि कलमू कंहिंखां पढ़ाया नथो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद पाक रसूलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह के ईअं पढ़ंदा के कंहिं पढ़ंदा ईअं न आहे तंहिंजे करे पढ़जे गॾिजी वेही पढ़जे ला इलाहा सभई पढ़ो इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह इहो कलमो है ना जेकॾहिं बार बार पिया पढ़ंदो उस्ताद वटि त मां सम्झां क़ुराननि खे बि अची वेंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हाणे जे ईअं ॿ टे भेरा ॾिनो त अची वेंदो ऐं जॾहिं अची वियो त मज़ो थी पवंदो वरी इन्हनि खां सिखो त वुज़ूअ में फ़र्ज़ घणा आहिनि वरी इन्हनि खां सिखो त निमाज़ में फ़र्ज़ घणा आहिनि निमाज़ पढ़िजे त कीअं पढ़िजे निमाज़ में हथ खणजनि त कीअं पढ़जनि निमाज़ में हथ ॿधजनि त कीअं ॿधजनि इन्हनि खां पुछंदो त मां सम्झां थो असांजो कलमो बि सही थी वेंदो असांजो वुज़ू बि सही थी वेंदो इहा कंहिंजी बेइज़ती करणु मक़सदु न हूंदो जो कंहिं क़ुरान खे सम्झाइजे मूंखे यादि अचे थो आलमनि खां तव्हां ॿुधो हूंदो त हज़रत इमाम हसन हुसैन साईं जन ॿई नंढड़ा हिकिड़ो झंगली जो ॾिठऊं आयो अचे वुज़ू करण जे लाइ पाणी खणी करे वुज़ू करणु लॻो पर मां सम्झां थो वुज़ू सही करे नमूने सां न कयईं माना टूटियूं मुटियूं कोन धोतईं पूरो मथे जो मख बि न कयईं पेर बि सही नमूने सां भेजनि सां न धोतईं हिननि ॿिन्ही भाइरनि ॾिठो त पुराड़ो वीचारो वुज़ू त करे थो पर वुज़ू सही नथो करे पोइ हाणे कीअं चऊंसि जे चवंदासीं पुराड़ा वुज़ू सही न कई त मथां हुनजे तबो ते बार पवे त हे वरी नंढा थी करे मूंखे था सेखारनि अक्सर करे शैतान पासो इहो ॾींदो आहे त वरी हे नंढो थी करे वरी मूंखे थो सेखारे असां जाहिल आहियूं असांजा वॾा जाहिल आहे उहे जहनम में वेंदा हे वरी वेंदा मोतबर जन्नत में माना ईअं कावड़िजी पवंदा इहो कावड़ ॼणो ग़लति आहे अॻ में ॻाल्हि ॿुधिजे ॿिए जी पोइ हज़रत इमाम हसन हुसैन साईं जन पाण में चयो हाणे हीअं था कयूं जे कुराड़े जी तबियत ते भार न पवे तव्हां उनखे चऊं था त चाचा ॾिस असां वुज़ू कयूं था त सही था कयूं पोइ तूं अदा वुज़ू कर वरी मां कयां पोइ ॾिसूं त कुराड़े खे न सम्झ में अची वञे पोइ हुननि ईअं कयो चयो चाचा हिकिड़ो मिंट त बि असां वुज़ू कयूं ॾिस त असां सही था कयूं हज़रत इमाम हसन साईं वुज़ू कयो हुन ॾिठो त भई त वुज़ू हज़रत इमाम हुसैन साईं वुज़ू कयो उन बि जंहिं नमूने सां वुज़ू कयो कुराड़े चयो त पुट तव्हां ॿई सही आहियो ग़लति मां कयो मूंखां ग़लती थी आहे तंहिंजे करे मां तव्हां बहितरीन अंदाज़ में मूंखे सम्झायो पाण वुज़ू कई सो चवण जो मक़सदु आहे त नसीहत करण जे लाइ बि कुझु थोरा लफ़्ज़ थधा हूंदा हा न लफ़्ज़ जो गौरा हूंदा त पोइ माण्हू न सम्झी सघंदो पोइ वरी ज़िद में अची वेंदो तंहिंजे करे ज़िद खां बि बचाइजे लफ़्ज़ बि सवला कजां कंहिंखे जेकॾहिं चइजे त अमड़ 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 ख़्यालु कजां त मां सम्झां उहा कावड़ बि कोन्हे कावड़ बि चइजेसि अमां एॾो न वञो कुतो बीठो आहे मथां कुतो ख़राबु कुतो आहे किनो आहे मथां चक पावे अमां अमां अमड़ एॾे न अमां कंहिंखे चइबो आहे अबे जे घर वारीअ खे चइबो आहे अबे घर वारीअ खे अमां चइबो आहे हाणे हिकिड़े पासे न त अमां चए थो पर जेकॾहिं उहो लफ़्ज़ चवंदो अबे जी ज़ाल एॾो न वञा चवंदे यार ख़लाफ़ अहिड़ा अहिड़ा तहिड़ा वरी पीउ जी ज़ाल हा न लफ़्ज़ त अमड़ जो पर लफ़्ज़नि में अहिड़ो हूंदो आहे लफ़्ज़नि में मिठाण आणिबो त उनजो कुझु असरु थींदो पर जे लफ़्ज़ रुखा ॻाल्हाइबा त मां सम्झां थो फ़ाइदो घटि थींदो तंहिंजे करे मां बि तव्हां सां प्यार वारी ॿोली ॻाल्हाई थो बाबा ॻाल्हि सम्झ में आई प्यार वारी ॻाल्हि ॿोली जेतिरो थी सघे बच्चनि खे क़ुर जी तालीम ॾियणु मूंखे ॾाढी ख़ुशी आहे मां बेइंतिहा अलाह जो शुक्रियो अदा थो कयां बच्चा त सभिनी खे प्यारा हूंदा बच्चो कंहिंखे कौड़ो न हूंदो आहे मां त दोस्तनि खे चवंदो आहियां कॾहिं पुटु नाफ़रमान थी पवंदो आहे ग़लती थी पवंदी अथसि पीउ खे कावड़ ईंदी आहे पोइ कन खां वठी ॿ टे चमाटूं बि हणंदो अथसि अॼु मुश्किल आहे अॻे जी ॻाल्हि थो कयां पोइ चमाट हणी करे घर खां धिको ॾेई कढी छॾींदुसि त निकिर तुंहिंजो मुंहिंजे घर में जाइ कोन्हे छोरो निकिरंदो हाणे सोचींदो त काॾे वञा वञी थो भाई अॼु रेल में हेठो मुंहुं ॾियां हा न अॼु ज़हनियत ईअं थी वई आहे पोइ कंहिंखे बच्चनि खे बि माण्हू नथो चई सघे भला तव्हांजे आॾो का ॻुझी ॻाल्हियूं त कोन्हनि तव्हां असां इलाइक़े जा केतिरा वाक़ियात अहिड़ा आहिनि जंहिं न्याणीअ खे नंढड़े लाइ माना सीने सां अबे अमां मिलायो जंहिंजे चपनि ते अबे अमां चुमियूं ॾिनियूं जंहिंजे ॼमण ते माहिन खां मुबारक अमां वरिती उहा न्याणी कुझु ॾींहंनि खां पोइ वॾी थी वई टच मोबाइल आई ख़बर नाहे त किथे नंबर लॻो कुझु ॾींहंनि खां पोइ उहा उन जे कॾ लूसीअ जे कॾ लॻी वई वञी कोरट में पए थो अबो अमां कुराड़ा रोअनि था ओ अमां असांजी लजर असांखे बेइज़तो न कर छोरी थी चवे त मां हिननि खे सुञाणा हिन थी अलाए केरु
इहो हाल थी वियो असांजो पोइ अहिड़े माहौल में जेकॾहिं तव्हां असां कुझु दीन ॾे ईंदासीं त यार कुझु त फ़ाइदो थींदो कुझु त फ़ाइदो थींदो अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छल तव्हां ई असांजे बच्चनि जो इस्लाह फरमाए अलाह ताला तव्हां ई असांजे घरनि जी हिफ़ाज़त फरमाए अलाह ताला तव्हां ई असां वॾड़नि खे बि रहम ॾे बाक़ी हालात खां त तव्हां वाक़िफ़ आहियो पाण हालात अहिड़ी थी पई आहे जो सम्झ में नथी अचे अचानक अज़ाब खुदाई हालांकि बारिश खुदा जी रहमत हूंदी आहे पर कॾहिं कॾहिं इन में अज़ाब जी सूरत में बणिजी पवंदी आहे ईअं रिवायत में ईंदो आहे त इमाम लंबिया कॾहिं कॾहिं झुड़ो आसमान ते ॾिसंदा त साईं जन परेशान थी पवंदा साहब अर्ज़ कंदा त या रसूल अल्लाह तव्हां इन हालत में परेशान था थियो इमाम लंबिया फरमाईंदा त मूंखे ख़ौफ़ थींदो आहे त इन सूरत में बि कॾहिं किन क़ौमुनि ते अज़ाब आयो आहे मतिलबु मुंहिंजे क़ौम ते बि अहिड़ी सूरत में अज़ाब न अचे अज़ाब ॾिठो माण्हू मींहं जे लाइ तड़पंदा मींहं जे लाइ माण्हू ॻोल्हींदा आहिनि उहे इलाइक़ा जिते संढी बूंदाबारी पई हले त असां मज़े सां पिया सैर कयूं अचानक अहिड़ो मींहुं जो माण्हुनि जा हुलिया मटाए छॾी माण्हुनि जी तबियतूं ख़राब करे छॾी तबाही 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 जिन खे तसवुर घरनि मां निकिरण जो न हो उहे माण्हू रोडनि ते पिया इहा केॾी ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे अलाह खां दुआ आहे त अलाह ताला छा उन्हनि जी बि दरबदरी दूर फरमाए पर सच चवंदा आहिनि त इहे पंहिंजे हथनि जी कई आहे हथनि जी कई आहे ॼण त पंहिंजो पाण अज़ाब खे दावत ॾिनी आहे भला इन खां वधीक ज़ुल्म कहिड़ो आहे इन खां वधीक ज़ुल्म कहिड़ो आहे त माण्हू रोड ते पिया आहिनि उन्हनि सां हमदर्दी करे माण्हू देग भत जी खणी थो अचे त बबाहे मुसाफ़िर खाइनि हे ॿोॾ मुतासिर खाइनि ऐं उन में नशो मिलियलु हुजे घड़ीअ खां पोइ सभु नशे में अची वञनि उन्हनि जो माल खणी वञनि इन खां वधीक ॿियो अज़ाब इलाही खे कहिड़ी दावत ॾिबी आहे अॻे तव्हांखे ख़बर आहे त माण्हुनि खे साख ॾिबी वञी मस्जिद जे दर ते ईंदो हो चोर चवंदा हुआ बसि हिन साख खई तव्हां बि वॾड़ा जेके वेठा हो साईं से वॾा वॾनि खे इहा ख़बर हूंदी माण्हू फ़ैसिला टुटंदा त साख ते है न खूननि जा फ़ैसिला साख ते टुटंदा उहो साख खे ॾींदा हल बाबा वुज़ू करण महिल बि चोर थोरो 3 ॾींहं सां माल खे ॾिसंदो त मन हिते रहम अची वञे चए त बसि बाबा वुज़ू जेको बग़ैर ख़ौफ़ जे वुज़ू थो करे चइबो त इहो साफ़ आहे न छो त माण्हू सुञाणण वारा बि सुञाणंदा त ॾिसो कीअं अथसि कुझु मुंहं में थिएसि थो तगयुर कंदा उहो चवंदा आहिनि त चोर जे मथे में हे वरी छोकी रसूल जे सुनत लाइ चवंदा आहिनि त ॾाढ़ीअ में चोर जे मुछनि में चोर जे हा ॾाढ़ीअ में न चवंदा चोर जे मुछनि में चोर जे मथे में ईअं चवंदा ॾाढ़ी रसूल जी सुनत आहे पोइ चोर खान ॾिसंदो त ॾिसूं कुझु आयो अथसि हो बि मालिक ॾिसंदो त कुझु डिॼे थो कुझु ॾके थो कुझु हथ थोरा थिड़नसि था की नथा थिड़नि पर जेकॾहिं ॾिठई त नथा थिड़नि त कॾहिं कॾहिं फ़ैसिला ईअं थींदा मस्जिद जे दर ते अची चवंदा ॼण तो साख साईं ठहियो पर जेकॾहिं न को पको हूंदो वाह बि हूंदोसि न मथां फिरी वञे हलो हलो वञी क़ुर पाक ते बीहंदा क़ुर ते चोर चवंदो त यार बसि हाणे न मुड़े मां चोरी ॾियां थो मिड़े छपर कजां इहा हालत हूंदी अॼु जो चवंदा मौलवी साहब सुबुह जो अज़ान कोन ॾिनई लौड़ ते निंड अची वई छा चवंदा निंड त कोन आई छो चई त राति चोर बैटरी खणी विया मस्जिद जी बैटरी खणी विया साख कंहिंखे ॾियूं खूननि जा फ़ैसिला कीअं हल कयूं असांजो हाल इहो थियो आहे पोइ वरी चवंदासीं असांखे अलाह जो अज़ाब न अचे त ॿियो छा असांजो उथणु वेहणु दीन इस्लाम खां परे असां हर पासे ॾों तबाह थी वियासीं मां कल्ह राति हिकिड़े मौलवी साहिब पे तक़रीर कई त क़ुर पाक जी हीअं थही ॿधी करे रखी उन ते पेर ऐं घड़ियालो लाहे घड़ियालो मथे ॿी का संदड़ियूं वधड़ियूं वठो कोन क़ुर पाक दरिए मां पिया खणी करे हेठि रखी उन्हनि ते पेर रखी करे घड़ियाल लाहियो हे इंसानियत आहे हे मुस्लमान उहो गुनाह न छॾियो आहे जेको अॻियनि क़ौमुनि खे उहो गुनाह असां कोन रहियो आहे आहियूं कलमे पढ़ंदड़ पोइ वरी चवंदा त अज़ाब इलाही छो न ईंदो पोइ चवंदा आहिनि त सुकनि जे आवाज़ में सावा बि सड़ंदा आहिनि सभई ख़राब कोन्हनि सभई भला कोन्हनि पोइ भला जेके आहिनि उहे बि उन्हनि बुरनि जे करे तबाह था थियनि तंहिंजे करे यादि रखो भलो हूंदो आहे भले खे भलाई रोकींदी न अञा बि भलो वधीक थींदो पर जे भलो ई कख रखणु शुरू कंदो त मुंहिंजो पुटु आहे मुंहिंजो भाउ आहे मुंहिंजो ॻोठ जो आहे कख रखां त अलाह त ॾिसेसि थो कख थो अटकल थो करे इहो भलो न आहे तंहिंजे करे ॻाल्हि साफ़ सुठी हुजे त अलाह तव्हां असांजे दिलनि खे ॾिसंदो अलाह हिफ़ाज़त कंदो जेकर न त पोइ मींहनि जे नंढड़नि फुड़नि खे बि अज़ाब ख़ुदा बणाए थो सघे अञा जेकॾहिं हवा ते नज़र पवंदव त हवा जे लाइ एॾो ख़तरनाक मराइल आहे वाक़ियात बयानु थियल आहिनि अॻियनि नबीअनि जा हिकिड़ी नबीअ जी क़ौम हुई उहा हीअं जी खजूं हुयूं न एॾा ड्रिघा हिकिड़े मौलवी साहिब तक़रीर में ॿुधायो त 80 फुट माण्हू जो कद घणो बा असांजा 5 फुट 5 फुटनि जा असां माण्हू 80 फुट
ऐं ताक़त में जो हींअर अलाए छा हुजनि हाथी लॻा पिया ऐं उहे चवंदा त असां में केरु आहे असांखां वधीक कुवत वारो जेको असांखे हेठि कंदो अलाह ताला चयो त तव्हां में कहिड़ी हैसियत आहे तव्हां छा आहियो ओच ते हवा जो आवाज़ थियो हवा 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 ख़बर तरे पई हवा त हाणे हवा हवा आई त इहे खजनि जेॾा इहे थुड़नि वांगुरु हेठि लेटनि पिया हवा हीअं मथे खणी वञे जे वाचूड़ो ईंदो आहे न कन पन कख मथे वेंदा आहिनि ईअं रिवायत में ईंदो आहे त इहे एॾनि खजनि जहिड़नि माण्हुनि खे ईअं हवा मथे खणी वई पोइ ईअं 100 फुट 200 फुट मथे ईअं वाचूड़े वांगुरु वरी फेराए हिक ॿिए सां टकराए वरी अचे ऊंधे कंद ज़मीन ते सटे सुबुह जो थियो त सभई जे खजनि जा थुड़ पिया हूंदा ईअं सभु रिथिया पिया पोइ इहो बि हवा हवा त माण्हू चवंदा छल हवा लॻे त असां मज़ो वठूं हवा जो गर्मीअ खे मारियूं हालत इहा आहे पर असां अज़ाब खे पाण था सॼूं मथां केरु ईअं सम्झे त अलाह जी कुवत न आहे अलाह जी कुवत आहे हाणे बि थोरे नंढड़नि मूं केॾो कमु ॾिठो जो पाणी अञा ताईं बीठा आहिनि घर दरबदर थी विया इहो माण्हुनि बुरनि जे करे इहे सावा माण्हू पिया सड़नि था अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छल तव्हां ई असांजी हिफ़ाज़त फरमाए जेको थियो पर यार हिकिड़ी त ॻाल्हि ॿुधो पाण में वेठा आहियूं मस्जिद में वेठा आहियूं हिकिड़ो माण्हू को अहिड़ो आहे त इन मींहनि जे इन बारिश इन दरबदरीअ खां पोइ मां 5 वक़्त नमाज़ जो वाइदो कयो आहे न छॾींदुमि कंहिं बि कोन कयो जीअं अॻे बि माण्हू नमाज़ में न ईंदा मस्जिद में न ईंदा कोई नथो अचे माना त असांखे परवाह कोन्हे अञा बि अॻु खां अॻिरा अल्लाह अल्लाह हिफ़ाज़त फरमाए अल्लाह हिफ़ाज़त फरमाए अल्लाह को दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला महबूब मोहम्मद करीम जे सदके बचा पिया अञा बि रब खे पार था उन जे सदके असां ते रहम फरमाए बाक़ी असांजा हाल पूरा ओ तॾहिं चवंदा त रब तूं असांजे ॾोहनि ॾे ॾिसंदे त असां पूरा न पवंदासीं पंहिंजे फज़ल करम ॾे निहा असां ते रहम फरमाए बस हाणे जहिड़ा आहियूं तुंहिंजा बाना हूं तुंहिंजे महबूब जे पुठे में उन जे सदके रहम फरमा गरा गंदा हूं वो जो ॿुधायमि पियो त पोइ पीउ कन खां वठी चमाट हणी त कढंदो पर अंदर में फिसंदो ॿिए दोस्त खे फोन कंदो त छोरे खे चमाटूं हईंदी मां इहो एॾे निकितो थो वञे इहो एॾे रोड़ी किनाल वाह थो वञे ईअं न थिए त वञी वाह में टपोड़ी इन जो त ख़्यालु कजां ईअं न थिए त रोड ते कंहिं गाॾीअ जे हेठो पाण खे वञी त भॼ भॼ त वञ मां ॻाल्हायो थीमांसि चंबा आहियां थीमांसि उहो दोस्त भॼी वञी चवंदो अड़े केरु आहे हेॾी महिल काॾे निकितो आहे चाचा मां फलाणो आहे अड़े हेॾी महिल राति जो छो थो वञे चए बाबा मार ॾींहुं घरों कढी छॾे हाणे पीउ सारो हल हल मोट चए न चाचा मूंखे मारियो अथई ॾाढो घर में न चवणु हल मां तुंहिंजी सिफारिश थो कयां हाणे अंदरो अची हुन पीउ चयुसि हे अचे चवंदुसि अदा ॿीहर छोकिरो ग़लती न कंदो हे दफ़ो माफ़ु करे हे मां चवंदुसि हाणे तूं चवंदो त ठहियो न त तव्हां अहिड़ो कयां त घर में अचणु न ॾियां सच ॿुधायो त पीउ खां बर्दाश्त न थियो पीउ पंहिंजे औलाद खे इन तबाहीअ ॾे न मींदो न ॾिसंदो पर अफ़सोस आहे जो औलाद अबे अम्मा जो अदब एतिराम नथी करे मुंहिंजो बि बच्चो अथव अलहमदिल्ला मां बि हुनखे चवंदो आहियां त पुट अल्लाह ताला तो कमु भलो वरितो आहे अल्लाह ताला तोखे नंढड़ी उमिरि में अल्लाह ताला तोखे हिन लाइन ते आंदो क़ुर पाक पाण पढ़ी बच्चनि खे पढ़ाईंदो मन न मन कंहिंजी का दुआ अगाम जी पवंदी इनशाला मुंहिंजो छुटकारो बि तव्हांजे करे थी सघंदो औलाद जे करे अबे अम्मा जो छुटकारो थींदो आहे उहे बि हदीस पाक में ईंदो आहे त जंहिं माण्हूअ जा बच्चा क़ुर पढ़नि था तवजो आहे जंहिं माण्हूअ जा बच्चा क़ुर पाक पढ़नि था उन पढ़ंदड़नि वरी उन पढ़ण खां पोइ उन क़ुर पाक ते अमल था करनि त अल्लाह जे रसूल फरमायो त उन पढ़ंदड़ ॿार जे पीउ माउ खे अल्लाह माशर में हिकिड़ो ताज पाराईंदो पीउ माउ खे पोइ लॻो त हिन कहिड़ो अञा त हिन पाण पढ़ियो पीउ मां कहिड़ो कमु कयो पीउ मां इहो कमु कयो जो सुबुह जो उथी अमड़ उहा जो उथी त पंहिंजे बचड़ीअ खे पंहिंजे नियाणीअ खे चई त पुट तकड़ कर हथ मुंहुं धो पुट जड़ी कर गुड़ी कर पुट वञी मदरसे में क़ुर पाक पढ़ी आहे मस्जिद में वञो अॻु में तकड़ में ओ इन जे एवज़ में त पंहिंजे बच्चे जी तयारी कराई पुट खे तयारु कयो पीउ जो अड़े छोकिरा काॾे वई भॼ वञी उस्ताद वटि सबक़ु पढ़ी आहे मस्जिद में अॻु में क़ुर पाक जो सबक़ु पढ़ी आहे ओ जेको इहो टाइम पीउ मां चयो बच्चे खे न इन जे एवज़ में अल्लाह ताला पीउ मां खे सोना ताज पाराईंदो अहिड़ा ताज हूंदा जो उन जी रोशनी सिज खां वधीक अहिड़ा ताज पीउ मां खे बाक़ी जेको पाण क़ुर पढ़ंदो उन जे लाइ त जन्नत आहे अल्लाह को दुआ आहे त अल्लाह ताला छल तव्हां ई असांजो इस्लाह फरमाए तव्हां ई असां मूंखे ॾाढी ख़ुशी वरी बि मां मुबारकबाद चवां थो आटेरीअ मां अल्लाह कंदो रंग लॻंदो हेॾो हे मदरसो होॾो वरी होॾे कारी बदरदीन साहिब बि होॾो अची पहुतो आहे ईअं होरियां अल्लाह कंदो त फुल पोटा क़ौम जो सुधारो थींदो अल्लाह को ईअं थी मां राति ॿुधायमि पियो रहंदो साण फुल पुटनि खे त मां चयो हिकिड़े दफ़े मां आयुमि पुट ॿधल हुजे मूंखे फुलो ॻोठ मुंहिंजो किरास कयुमि त छोकिरा ॿ टे बीठा उन्हनि जो मूंखे ॾिठो हालांकि मूंखे पुट ॿधल सुञाणे बसि ईअं खड़ा थी विया सभई ॾी हैदर 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 ईअं शुरू करे ॾिनो
ये खणी होकारो है मां ट्रपी अगते वनी करे वरी मोटरसाइकिल मोटाया चयो मान पुट माके सुञातो हाँ साईं मुंहिंजो पुट को सुञाणे करे इहो छा पे कयो चइसि असां तव्हां सां न मुंहिंजो तव्हां सां न हुआ कंहिंसां फिरो पिया वरी डी शुरू करे कंहिंसां भला मांखे राति चइम मथो मांखे भला पीर ॻोठ जो चनो हिन जो खेदे ॻोठ जो चनो सम्झो हाणे उहे माशाल्लाह उहो इन करे कयूं त उहो फुल पुटड़ा तंहिंजे करे चयमि ॿियो चना ज़ात जे करे न उहो फुल पुटड़ा तंहिंजे करे चयोमानि भला तव्हां चनो सम्झी करे चयो त चनो आहे तंहिंजे करे या राधी ॻोठ जो शेख वेठल हूंदा उहो सम्झो त राधी ॻोठ जो शेख आहे मां बि तव्हांजो फुल पुटड़ो आहियां बाबा ईअं न कयो ईअं न कयो पाण में ईअं न कबो आहे त उन्हनि जो हिकिड़ो वॾो हुयो उन्हनि खे ॻाल्हायो उन्हनि चयो पुट तव्हां हिनखे नथा सुञाणो हिनखे सॼी दुनिया थी सुञाणे बेवकूफ़ ईअं न कबो आहे पोइ मां चयोमांनि पुट दगु तव्हांजे ॻोठ मां आहे पोइ तव्हां ईअं खोसंदा वरितो त इहा ॻाल्हि भली त न हिनखे मुड़सी त न चए बहरहाल थधी ज़बान इस्तेमाल सां फ़ाइदो थींदो आहे सो आटेरी बि कंहिं वक़्त में आटेरी हूंदी हा वाह आटेरी हुई अलाह कंदो हाणे बि आटेरी में रंग फुटंदो अलाह कंदो कॾहिं कंहिं ॿिए नमूने सां हाणे कंहिं ॿिए नमूने अॻे ईअं वापार सां खणी भला ईअं चऊं खजनि जी खारक सुहिणी ठाहिण जे करे भला मशहूरु हुया हीअं खणी चऊं हाणे अलाह कंदो त वरी क़ुरान जे तालीम जे करे मशहूरु थींदा रब खां दुआ थो कयां त अलाह ताला मुंहिंजे क़ौम जो बि इस्लाह फरमाए हीअं त हाणे मां बि तव्हांजे ॻोठ जो आहियां ॼण तव्हांजे इलाइक़े जो आहियां वॾड़नि जो मां बि तव्हांजो बचो आहियां बचनि जेतिरो आहियां सच पुछो त सॼे मुल्क में सॼे सिंध में वञूं फुल पोटो नालो खणंदव त ज़रूरु को न को तव्हां खां पुछंदो त हाजी इमदादुल्ला सुञाणो ज़रूरु ईअं चवंदा हालांकि साईं उहो छाजे करे मां उन्हनि खे को वञी करे ख़र्ची त कोन ॾेई इन अल्लाह जे रसूल जी तारीफ़ जे करे नेमत जे करे दुनिया मूंखे सुञाणे मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला मुंहिंजी बाक़ी हयाती बि अञा इन सोने कम में गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए हिकिड़ो दफ़ो मुस्तफ़ा साईं खे सलात सुवारी पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन शुरुआत कयां थो मां अल्लाह जे आॾो निमाणे अर्ज़ सां पर यार मुंहिंजे आॾो ॿोल अची विया त दुनिया में हर इबादत अल्लाह लाइ कबी आहे अब दुनिया में हर इबादत अल्लाह लाइ कबी आहे थोरो तवज्जो